सॼी सिंध में एहतजाजनि जी काल आहे। तव्हां दोस्त भाउ आहियो। मूं बहसियत वकील सभु हिन जो कानून जेका तरमीम जा जेके ड्राफ्ट ॿाहिरि अची सघियो आहे, हिकिड़ो ॿाहिरि ई कोन आयो, पर जेको ॿाहिरि आयो उनखे गौर सां पढ़ी कोशिशि पे कई त ॾिसां हिन में अवाम जे भले लाइ को हिकिड़ो को आर्टिकल को लफ़्ज़ को आहे या कोन्हे। पर बदकिस्मतीअ सां सॼे जेके तरमीमूं आयूं आहिनि उन में किथे न अवाम जे भले जो ज़िक्र आहे, न इंसानी हक़नि जो ज़िक्र आहे, न इंसाननि जे तहफ़ुज़ जो ज़िक्र आहे, न उन्हनि खे जमहूरी हक़ ॾियण जो ज़िक्र आहे। ज़िक्र आहे त सिर्फ़ु ॿ टे माण्हुनि खे तहफ़ुज़ ॾियण जो ज़िक्र आहे। अलाए हिकिड़ो टपदनि ऐं जेकॾहिं हिन जो वस पुॼे हा, ही त इम्यूनिटी खाली वरिती अथनि केसनि खां, पर हिन जो वस पुॼे हा त चवनि हा त इज़राइल बि असांखे मारे कोन थो सघे। अहिड़े क़िस्म जी कानून साज़ी करणु जेका चंद फर्दनि खे फ़ाइदो ॾे ऐं निज़ाम खे तबाह करे छॾे, इदारनि खे तबाह करे छॾे। अॼु खां पोइ तव्हांजी सुप्रीम कोर्ट किथे बीहंदी? माण्हुनि वटि लास्ट रे ऑफ होप इहा हूंदी हुई त जॾहिं असां सां ज़ुल्म थींदो, नाइंसाफ़ी थींदी, असीं अदालतुनि में वेंदासीं। पर जॾहिं तव्हांजूं अदालतूं 26 तरमीम में जेको प्रोसीजर एडॉप्ट कयो वियो जजनि खे मुक़ररु करण जो, उन में अधु कमु लही वियो हुयो। वरी जेका हाणे कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट ठही आहे उन में उहे डमी जज ईंदा जेके तव्हांजी दांह कोन ॿुधंदा, जेके बादशाह सलामतनि जा फरमान बरदार हूंदा। तव्हांखे इंसाफ़, असांखे इंसाफ़ कहिड़ो मिलंदो? उन जे करे माण्हुनि खे उथी खड़ो थियण जी ज़रूरत आहे। असीं कंहिं बि हाणे पंहिंजो अदालतुनि मां जॾहिं इंसाफ़ जी उमेद ख़तमु थी वञे तॾहिं वाहिद रस्तो असां वटि अवाम बचे थी। अवाम खे रोडनि ते अचिणो पवंदो। ॿी सूरत में असीं पंहिंजा बुनियादी इंसानी हक़ न बचाए सघंदासीं। वसीलात परे जी ॻाल्हि आहे। वसीला तव्हांजा अॻे ई तीनवाल थी विया आहिनि। तव्हांजा ज़मीनूं, तव्हांजा वसीला उहे अॻे ई तीनवाल थी विया आहिनि। बचा आहिनि तव्हांजे जीअण जो हक़, उहो तव्हांखे खसण जी कोशिशि थिए पई। उन जे करे पाण हर उन गैर आइनी गैर इंसानी क़दम जे ख़िलाफ़ आहियूं। नतीजो उनजो कहिड़ो बि निकिरे, असीं उन खां बेखौफ़ थी बालातर थी हर उन अमल खे कंडेम कंदासीं। ऐं या त पोइ डिक्लेयर करे छॾीनि त बादशाह सलामत आहे, हिकिड़ो माण्हू ॿ माण्हू बादशाह सलामत आहिनि, बाक़ी असीं सभु रहियत आहियूं। घटि में घटि जमहूरियत जो नाटक त कोन हूंदो। चुबो पातल हुजे, कपिड़ा पातल हुजनि, जमहूरियत वारा अंदरि बादशाह सलामत ऐं डिक्टेटर वेठा हुजनि। अहिड़ी कंट्रोल डेमोक्रेसी ऐं जमहूरी डिक्टेटरशिप ते असीं लानत था विझूं जेका माण्हुनि जे लाइ न हुजे, चंद माण्हुनि खे मफ़ाद ॾियण जे लाइ हुजे। चंद जेके ब्यूरोक्रेट, चंद जेका ऑफिसर शाही, चंद फ़ाइदो वठंदड़ सियासतदान ऐं उनजी इस्टेब्लिशमेंट। उनजे करे अॼोको एहतजाज असांजी शुरूआत आहे। असांजूं बारूं मुतहरिक थियनि पियूं, असांजूं पार्टियूं मुतहरिक थियनि पियूं। इंशाअल्लाह सॼी सिंध में ऐं इतादनि सां गॾिजी सॼे मुल्क में अहिड़ी मुंहुं आणींदासीं जो 27 तरमीम 26 तरमीम ते रोल बैक थींदी, पर पाण पंहिंजो हक़ हुकुमरानी वठंदासीं। तव्हांजी महिरबानी।